सिंधी अदब जी दुनिया में भली कार शामिल कयूं था शबनम गुल जी कहाणी ख़ौफ़। करीम पंहिंजे घर जे कमरे में वेठो हो त ओचितो आसमान में जहाज़ जो तेज़ घड़घाट ॿुधण में आयो। जहाज़ जो भवाइतो आवाज़ ॿुधी करीम खे ईअं महसूसु थियो जहाज़ इझो संदसि कमरे मथां किरी पवंदो। अम्मा हिन ख़ौफ़ मां रड़ कई। हू सॼो ॾकी रहियो हो। हिन जी दिलि सीने में घायल पंछीअ जीअं फतकण लॻी। निरड़ ते पघर लार करे वहण लॻो। माउ डोड़ंदी कमरे में दाख़िल थी। हू सोफ़े ते झुकी सहकी रहियो हो। ज़ाहिदा सिधो करे खेसि धांधोला ॾिना। करीम करीम जी। करीम जूं अखियूं ॻाढ़ियूं ऐं ख़ौफ़ अचां फाथल हुयूं। माउ जल्दी सां पाणी आणे ॾिनुसि। पाणी पीअण खां पोइ कुझु सामत में आयो। हू नंढपिण खां जहाज़नि खां ख़ौफ़ खाईंदो हो। जीअं जहाज़ जो आवाज़ु ॿुधंदो हो डोड़ंदो अची सोफ़े जे पुठियां या कॾहिं पलंग हेठां लिकी वेंदो हो। माउ घर में किथे बि हूंदी हुई डोड़ंदी अची खेसि मथे खणंदी हुई। कुझु देरि में हू ठीकु थी वेंदो हो। हाणे बि माउ जी महिरबानी शुआ खां पोइ पाण खे कुझु बहितर महसूसु करे रहियो हो। जहाज़ जो ख़ौफ़ ज़हन जी कुंड में वेही रहियुसि। बालकपिणे खां जवानी ताईं उन डप संदसि रातुनि जूं निंडूं हराम करे छॾियूं। नौकिरी बि अहिड़ी मिलियसि जो जहाज़नि में अक्सर सफ़र करणो पवंदो हुयुसि। उन ख़ौफ़ खां निजात हासिलु करण लाइ हिकु साइकोलॉजिस्ट खां इलाज कराइण लॻो। डॉक्टर फ़हमीदा खे बि उन ख़ौफ़ जो सबबु मालूम न थी सघियो। हू नंढपिण खां जहाज़नि खां ख़ौफ़ खाईंदो हो। ॻाल्हि रुगो एतिरी हुई जो नंढपिण में संदसि माउ ॾिठो त हू जहाज़ खां डिॼे थो त जॾहिं बि हू खेसि तंग कंदो हो या पढ़ाई में दिलचस्पी न हूंदी हुयसि त खेसि डिॼाइण लाइ चवंदी हुई त अचई थो जहाज़, ऐं हू डिॼी किताब खणी वेहंदो हो। वक़्तु गुज़रण सां उहो ख़ौफ़ हिन जे ज़हन में पुख़्तो थी वियो। उन कमज़ोरी सबबु हिन खे संदसि समूरा हम उमिरि चिणाइण लॻा। वक़्तु गुज़रण सां गॾु संदसि माउ महसूसु कयो त उहो डपु करीम जी ज़ात में हिकु अजीब क़िस्म जी भञडड़ा पैदा पियो करे। उन कैफ़ियत में हू गुमसुम ऐं परेशान रहण लॻो। नंढपिण जा ॾींहं हिकु अजीब क़िस्म जी उदासी में वेड़जी विया। ज़ाहिदा खेसि पीरनि फ़क़ीरनि ते बि वठी वई। केतिरा ई छंडा फीणा रखायईंसि। घणनि कुशालनि ऐं नज़ुनि वढाइण बाद बि उहो ख़ौफ़ करीम जी दिलि मां न निकिरी सघियो। उहो अक्सर राति बि जहाज़ चई रड़ियूं करे जागी पवंदो हो। वक़्त सां गॾु उहो ख़ौफ़ पुख़्तो थींदो रहियो। उन ख़ौफ़ खे एक्रोफोबिया चवंदा आहिनि। फ़हमीदा खेसि मालूमात ॾींदे चयो हो। ख़ामोशी सां खेसि हू ॿुधी रहियो हो। उन ख़ौफ़ में सॼी दुनिया जा अक्सर माण्हू मुब्तला आहिनि। अमरीकी त ख़ासि तौर ते 11 सेप्टेम्बर जे वाक़े खां पोइ जहाज़नि में चढ़ण खां ख़ौफ़ खाइनि था ऐं संदन नफ़्सियाती इलाज हले थो। उन वक़्तु उहो ॿुधी थोरो बहितर महसूसु करणु लॻो त उन ज़हनी आर्ज़े में मुब्तला हू अकेलो माण्हू न आहे। ख़ौफ़ ज़िंदगीअ जी हक़ीक़त आहे करीम। हर माण्हू कंहिं न कंहिं शइ खां डिॼे थो। के माण्हू ख़ौफ़ खे ज़ाहिर नथा कनि। के माण्हू उन डप ते कोशिश सां क़ाबू पाइनि था। पर मूंखे नथो लॻे त को मां उन ख़ौफ़ मां ॿाहिरि निकिरी सघंदुसि। हू मायूसी सां चवे थो। न, मायूस न थी। अञा काफ़ी सेशन्स हलंदा। तकिड़ो नतीजो नथो मिली सघे। का बि ज़हनी कैफ़ियत मुस्तक़िल न थी रहे। अॼु लाइ एतिरो काफ़ी आहे। वधीक ॿिए सेशन में उन मामले ते गुफ़्तगू कंदासीं। फ़हमीदा मुर्की चयो त हू ॿाहिरि निकिरी आयो। उन शाम जॾहिं हू पंहिंजे कमरे में वेठो हो त जहाज़ जो तेज़ आवाज़ु ॿुधी ख़ौफ़ज़दा थी वियो। माउ बौची खाने में हिन लाइ चांहि ठाहे रही हुई, पर हिन अॼु एतिरो ख़ौफ़ महसूसु न कयो हो जेको सदाईं जहाज़ जो कड़को ॿुधी थींदो हुयुसि। माउ डोड़ंदी कमरे में आई, पर हू नॉर्मल वेठो हो। माउ दिलि में इत्मिनान लहंदे महसूसु कयो। घणा ॾींहं अॻु यूनिवर्सिटी में दोस्तनि जे साम्हूं जहाज़ खां ॾिनो हो। संदसि समूरा दोस्त परेशान थी विया, पर पोइ जॾहिं हू नॉर्मल थियो त संदसि मज़ाक उॾाइण लॻा। संदसि वेझी दोस्त सुमन खिल में ॿीणी थी वई त करीम जी अखियुनि में लुड़क भरिजी आया। कावड़ मां उथी घर जो रुख कयईं। सुमन पोयां सदींदी रहिजी वई। 4-5 ॾींहं यूनिवर्सिटी न वियो। सुमन खेसि मोबाइल ते केतिरा ई मैसेज कया, पर हिन जी कावड़ झकी न थी। माण्हुनि खे छल न कंहिंजी कमज़ोरी जी ख़बर पवे, उनखे ज़हनी अज़ाब ॾींदा रहंदा। खिल भोग मज़ाक ऐं चर्चनि जी सूरत में।
हिन अज़ियत पसंद दुनिया में जीअण केतिरो न मुश्किल आहे। माण्हू जे तकलीफ़ जे कुन में पियो फुरे, उन अज़ाब खे ॿियो कोई नथो सम्झी सघे। सम्झी फ़क़ति उहो माण्हू सघे थो जंहिंखे साॻियो तजुर्बो थियो हुजे। यूनिवर्सिटी वापसि वियो त केतिरनि मिंथुनि मेड़नि ऐं माफ़ियुनि बाद हिन सुमन सां ॻाल्हाइणु शुरू कयो। सुमन खेसि वणंदी हुई, उन करे हिन दोस्ती खे दाइमी रिश्ते में बदिलाए छॾियो। शादीअ खां पोइ शुरूआती ॾींहं में हू उन ख़ौफ़ खे विसारे वेठो, पर ख़्वाबनि जो सहर ख़तमु थींदे ई ज़िंदगीअ जी यकसानियत मोटी त मसइले जी शिद्दत बि ॿीहर उभरी आई। सुमन माउ जे घरु वियल हुई। अॼुकल्ह घर में ख़ामोशी वधीक महसूसु करे थो। माउ चांहि खणी आई त चांहि जी गरम ढुक सां हिन हवासनि खे जाॻंदे महसूसु कयो। उन कैफ़ियत में हू जॾहिं बि गरम चांहि जो ढुक भरींदो हो त हू ताज़गी जो अहसासु दोस्तनि जे कुर्ब खां वधीक पंहिंजो लॻंदो हुयुसि। तॾहिं त ज़हनी पीड़ा जो शिकार माण्हू अक्सर नशे जी आदत में मुब्तला थी वञनि था। नशो खेनि सहारनि खां वधीक पुरकशिश लॻे थो। फ़मीना खेसि साइकाट्रिस्ट तां बि मोकिलियो हो। हिन खेसि ज़हनी सुकून ऐं निंड आणण वारियूं दवाऊं ॾिनियूं हुयूं। उन्हनि दवाउनि जे वापराइण बाद हू पाण खे कुझु बहितर महसूसु करणु लॻो हो। जहाज़ गुज़रणु लॻंदो हो त हाणे ख़ौफ़ ज़ाहिर न कंदो हो, पर फ़मीना चयो हुउसि त इहे दवाऊं घणे अरसे लाइ इस्तेमालु करण सां सिहत जा ॿिया मसइला पैदा थी पवनि था। हिन लाइ काउंसलिंग वधीक बहितर आहे। उहो फ़मीना सां हिन जो चोथों सेशन हो। ख़ौफ़ में कुझु कमी थी हुयसि। फ़मीना खेसि चयो, ज़हन में को बि मज़बूत तसवुरु जेकॾहिं पुख़्तो थी वेंदो त उहो सच थी सघे थो। हादसा ज़िंदगीअ में असां पाण खणी ईंदा आहियूं। तूं का मस्बत ॻाल्हि सोच जंहिंजे थियण सां तुंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशगवार तब्दीली अची सघे। अॼु ॻाढ़नि कपिड़नि में फ़मीना हसीन लॻी रही हुई। अधु बीमारी त संदसि सूंहं ॾिसी ग़ाइब थी वञी। फ़मीना हिन जे विच में शीशे जी दीवार आहे जंहिंजी दरीअ मां हू जवाबु ॾींदो आहे। उनजो सबबु फ़मीना खेसि उहो ॿुधायो हो त हिकु नशे जी आदि ज़हनी मरीज़ हिन ते हमिलो करे ॾिनो हो। केॾो न ॾुखियो कमु आहे साइकोलॉजिस्ट जो। ख़ामोशी सां मसइला ॿुधणु ऐं ज़हनी मुंझारनि जो हल ॻोल्हे ॾियणु। हू सोचींदो रहियो मुस्तक़िल। छा था सोचियो? फ़मीना पुछो। मुंहिंजो सोचूं मुंतशिर आहिनि, अॼु अलाए छो। मां तोखे उहो सम्झाइण जी कोशिशि थी कयां त मनफ़ी सोच जेका ज़हन में पुख़्तगी आणे थी, उहा हिकु ॾींहुं हक़ीक़त में बदिलजी वञे थी। पोइ बहितर न आहे त सुठा तसवुर ऐं ख़्वाब ज़हन में आणे उन्हनि खे पुख़्तो कजे। जी तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ, पर मां जहाज़ में चढ़ी नथो सघां। हफ़्ते खां पोइ मुंहिंजी मीटिंग आहे इस्लामाबाद में। सोचे सोचे चरियो थी पियो आहियां। अक्सर जहाज़ जे क्रैश थियण जा ख़्याल अचनि था। हिन बेवसीअ मां वराणियो। फ़मीना गहरी सोच में हुई। ॿिए दफ़े सुमन खे गॾु वठी अचिजांइ, मूंखे हिन खां कुझु सवाल करणा आहिनि। फ़मीना चयो, जी बहितर, मां खेसि वठी ईंदुसि। गाॾी ड्राइव कंदे ॿीहर सोचणु लॻो। सुमन जेका ॻाल्हि कल्ह ताईं हिन जी कैफ़ियत ते खिलंदी हुई, अॼु हुन जी ज़िंदगी जी हमसफ़र बणिजी खेसि हर मसइले में साथ ॾिए थी। हिन जी ज़िंदगी में सभु कुझु आहे। सुठी नौकिरी ऐं प्यारु करण वारी ज़ाल। सुमन खे बि नौकिरी मिली आहे। अञा छा घुरिजे ज़िंदगी में? संदसि नौकिरी जी ख़राबु ॻाल्हि इहा आहे त खेसि मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जहाज़ ज़रिए सफ़रु करिणो पए थो। हाणे मथे महीने में ऑफ़िस तरफ़ां जर्मनी वेंदो। डिघे सफ़र जो सोचे साहु बंदि थियण थो लॻेसि। जेकॾहिं अम्मा नंढपण में जहाज़ जो भउ न ॾे हा त हू बि ॿियनि माण्हुनि वांगुरु नॉर्मल हुजे हा। न हुन में अम्मा जो को बि ॾोह न आहे। हर माउ भउ ॾे थी, पर सभु ॿार हिन जहिड़ा डिॼणा त नथा थियनि। पीउ जीअरो हुजे हा त शायदि एॾो डिॼणो न हुजां हा, पर मामनि बि केतिरो न प्यारु ॾिनो। पीउ जी कमी महसूसु थियणु न ॾिनऊं। कंहिं बि मसइले जा केतिरा न जवाज़ थियनि था। उनजो सबबु ॿियनि जे ज़िमे करे असां पंहिंजी ज़िमेवारी खां कीअं आज़ादु थियण जी कोशिशि कयूं था। कॾहिं मसइला बिना सबबु बि थियनि था। हू पाण सां मुस्तक़िल ॻाल्हाईंदो रहे थो, कॾहिं पाण खे सम्झाइणु लॻे थो। केतिरा माण्हू रोशनी खां ख़ौफ़ खाइनि था ऐं कंहिं ऊंदहि में रही नथा सघनि, पर उहे पंहिंजा ख़ौफ़ ज़ाहिर नथा कनि। मैडम फ़मीना चवे थी त मुंहिंजो मसइलो माहौल खां वधीक ख़ानदानी आहे। बाबो बि वहमी ऐं डिॼणो हो। हिकु नसुल जूं बीमारियूं ऐं ख़ौफ़ ॿी नसुल खे भोगणा पवनि था। आख़िर छो ईअं थिए थो? जीअ खे झुरंदे महसूसु कयईं।
घर में दाख़िल थी गाॾी पोर्च में बीहारे धकल क़दमनि सां अंदरि दाख़िल थियो। सुमन हिन जो इंतज़ारु करे रही हुई। माउ दरवाज़े ते मिलियसि। अबा अॼु देरि कई? माउ जी अखियुनि में परेशानी हुई। हा मड़, अॼु ट्रैफ़िक में गाॾी फासी पई, उन करे देरि थी वई। आवाज़ में थक हुयुसि। राति जो सुमन ऐं हू ॿाहिरि डिनर करण लाइ निकिता। अॼु करीम ख़ुशगवार मूड में हो। सुमन जे चेहरे ते बि मुर्क अची वई। देरि सां घर मोटिया। हू बि थकल हुआ। अचण सां सुम्ही रहिया। राति जो गहरी निंड मां शिरक भरे सुजाग थियो। सुमन बि घबराइजी वेही रही। हिन जी रड़ ते अखि खुलियसि। छा थियो करीम, तूं ठीकु त आहीं न? सुमन जे लहजे में परेशानी हुई। करीम जा साह बेतरतीब ऐं अखियूं ख़ौफ़ सबबि फाटल हुयूं। ख़्वाब में ॾिठो अथमि त जंहिं जहाज़ में सफ़र कयां पियो उहो क्रैश थी वियो। मुंहिंजो जिस्म पुर्ज़ा पुर्ज़ा थी विकिरी वियो। ओ ख़ुदा, मूंखे बचाए। मां अहिड़े भवाइते मौत मरणु नथो चाहियां। गहरी अज़ियत में रड़ियूं करे रहियो। सुमन खेसि आथत ॾींदे रोई पई। उहा बि करीम जे ख़ौफ़ जी कैफ़ियत महसूसु करे झुरी पवे थी। उन ख़्वाब खां पोइ हू बदिलजी वियो। वधीक ख़ामोश रहणु लॻो। सोचे सोचे आख़िर उन नतीजे ते पहुतो त हू उहा नौकिरी छॾे ॾिए। सुमन सां ॻाल्हि कयईं त हू ख़ामोश थी वई। एॾी सुठी नौकिरी ऐं पघार केरु चरियो ई छॾे सघे थो। दिलि में सोचणु लॻी। सेशन लाइ फ़हमीदा वटि वियो त हिन बि सम्झाए उहा ॻाल्हि ज़हन मां कढण लाइ चयुसि। क़ाइल थी वापसि मोटियो। कुझु दफ़ा वधीक फ़हमीदा खे विज़िट करण बाद बहितर महसूसु करणु लॻो। जहाज़नि किरण जा ख़्वाब ॾिसणु छॾे ॾिनई। आसमान ते जहाज़ ज़ुज़ट करे लंघंदो हो त हालत ख़राब न थींदी हुयसि। जर्मनी मां बि थी आयो त किथे ज़रो बि ख़ौफ़ न महसूसु कयईं। ॾाढो हैरान थियो। पोइ ॿई ज़ाल मुड़ुस साइकोलॉजिस्ट खे केक बि ॾेई आया। उन खां पोइ ज़िंदगी नॉर्मल थी वई। ख़ौफ़ दाइमी कैफ़ियत न आहे। ख़ौफ़ फ़रेब आहे। महज़ ज़हन जी कैफ़ियत आहे। कैफ़ियत कंहिं वक़्तु बि बदिलिजी सघे थी। ॾुख ऐं ख़ुशी बि फ़रेब आहिनि। माण्हू फ़रेब खाई ख़ुशी महसूसु करे थो, न त हू रुॻो मसइला छो सोचे। 3 साल ॼण 3 पल हुया। हाणे संदन घर जो अङण पिणु ॿारनि जी मिठड़नि ॿोलनि सां गूंजण लॻो। ज़िंदगी पुरसुकून ऐं मुतमैन हुई। मोहबत जी थधी शावरे में वक़्तु गुज़रण लॻो। कॾहिं दिलि चवंदी हुअसि त मैडम फ़हमीदा सां मिली अचे, वञी संदसि थोरा मञे, जंहिं हिन खे ख़ौफ़ जे कुन मां ॿाहिरि कढियो। नफ़्सियाती माहिर फ़हमीदा अॼु बि क्लिनिक में मरीज़नि जा ज़हनी मूंझारा हल करे थी। खेसि पंहिंजा कुझु मरीज़ सदाईं यादि रहनि था। उन्हनि में करीम बि शामिलु आहे। करीम अलाए किथे हूंदो, कीअं हूंदो। ज़हन में करीम जो परेशान चहिरो फिरणु लॻुसि। बाक़ी आख़िरी मरीज़ वञी बचियो आहे। सुमन अंदरि दाख़िल थी। उहा थकल ऐं परेशान लॻी रही हुई। कुर्सीअ ते वेहण सां रोअण लॻी। फ़हमीदा संदसि हालत ॾिसी परेशान थी वई। छा थियो? खेर त आहे न? करीम किथे आहे? फ़हमीदा हिकु साईअ में घणा सुवाल करे वई। सुमन तमामु घणी ॾुखियल हुई। कोशिश जे बावजूद बि हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाए सघी। सिसकियुनि ऐं आहुनि में फ़क़ति एतिरो चई सघी, मैडम, महीनो अॻु करीम जो जहाज़ क्रैश थी वियो हो। हू दुनिया में नाहे रहियो। पंहिंजे ख़ौफ़ जो ख़ाज बणिजी वियो। फ़हमीदा हैरत ऐं सख़्ते में सुमन खे तकण लॻी।